माना वडेरे के ॾाढ जबर खां ठगी करे केर भी उन के खिलाफ आवाज़ नथो अचे। सलाम पेश कयूं था खलील अहमद कुरैशी है सिंध की सोच जो सिंध जो इशूस है उन जो चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी वह वीडियो बाकायदे सुठे नमूने से सिंध इशूस से उन फॉलो कई सिंध की सोच की अखबार है उनमें उन सुठे नमूने से उनके कवरेज दिनई जो बेरहम जुल्म थो हो जानवर से उन वीडियो जैसे वायरल थी खुलियाम छो ये वडेरा केडी मल सिंध जूं न्याणियूं अगवा पिया कराइनि केडी मल सिंध जा बच्चा अगवा पिया कराइनि केडी मल कारो कारी जा केस कराए ऐं सिंध जूं जेके न्याणियूं आहिनि सभाछियूं जेके आहिनि उन्हनि खे क़त्ल कराए थो वञे केडी मल असांजे नौजवाननि खे माराए थो वञे केडी मल असांजी तइलीम तबाह कई थी वञे स्कूल जे अंदरि उते मेहूं ऐं गाढ़ा ठही वेठा आहिनि इन्हनि सभु शयुनि में जेको मेन किरदारु मेन रोल आहे उहो सिंध जे वॾेरनि जो आहे ऐं सिंध जे असांजी सोच जो ज़ाहिद फज़ल गदार पाण मना है नस्ल पराओ जफ़ा उहो न कंदो जो भी सिंध जाओ वफा जो रेज इरादन के रोज दींदासी अरसे खां जेकॾहिं ॿाहिरियां को महिमान अचे थो अरब सगोर अचे थो MNA MP अचे थो त खुलियाम जेका नायाब नस्ल आहे सिंध जे अंदरि उन्हनि जो शिकार कयो वञे पियो उन्हनि खे मौत जी निंड सुम्हारियो पियो वञे ऐं जंगली जीव जेको खातो आहे अगोर निंड सुतल आहे ऐं आला अख़्तियारनि खां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं IG सिंध खे अपील कंदुसि त फौरी तौर ते हिन वाक़े जी FIR दाख़िल कनि ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फराहम कनि। सिंध जा कलम धणी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। सरकार सगोरी तहफ़ुज़ ॾियण बजाए उन्हनि ते मन घड़त केस दाख़िल थी करे सिंध जा कलम धणी सिंध जा सिंध परस्त ऐं जीअं सिंध क़ौमी महाज अॼु बि मैदान अमल में आहे असां हिन मुल्क में न का उमेद नथा रखूं रही कोई जेको अदालत आहे उन सां चऊं था त उहो सो मोटो नोटिस वठे अंदरि बहितरीन हुकुमरानी हुजे हा कानून जी हुकुमरानी हुजे हा त इन ख़बर शाया थियण खां पोइ केस दाख़िल कंदे थियणु खपे हा जेकॾहिं कानून जी हुकुमरानी हुजे हा बहितर गुड गवर्नेंस हुजे हा यकीनन जंहिं इहो शिकार कयो आहे FIR उन ते कढिजे हा पोइ MNA हुजे हा MPA हुजे हा या को आला अफ़सर हुजे हा पर थियो ईअं आहे त उन ख़बर खे हाईलाइट करण जे करे सोच जेका आहे अख़बार उनजे एडिटर ते FIR कढी वई आहे असां सिंध यूनाइटेड पार्टी हिन जी मज़म्मत करे थी ऐं इहा घुरंदा कयूं त हिन जी आला सतही अदालती कमेटी जोड़ी वञे सिंध जे अंदरि इन क्लास खे खुलियल छूट मिलियल आहे त तव्हां जेका नायाब नस्ल आहे उनखे तव्हां ख़तमु कंदा वठो क़तलु कंदा वठो ऐं शिकार कंदा वठो इहा हिकिड़ी हरणी जेका उहा उनखे पेट में ॿार हुयो उहो शिकार थियो आहे उनजी बि साहब इहा ख़बर हलाई आहे छा इहो गुनाह त पोइ तव्हां ॿुधायो जे वॾेरा इहे खुलिया पंहिंजे शिकार कंदा वठनि ऐं उनजे लाइ बि हिकिड़ो मैकेनिज़म आहे कानून आहे त पोइ उहो कानून किथे आहे पर बदकिस्मती आहे हिन मुल्क जे अंदरि ख़ुसूसन सिंध जे अंदरि कानून जी हुकुमरानी न हुजण जे करे सिंध जे अंदरि खोड़ सारनि साहिबनि जे मथां हक़ सच लिखण ते न सिर्फ़ु उन्हनि ते केस दाख़िल कया था वञनि पर पंहिंजे उन्हनि छोटकूं ऐं काटकुनि जे थ्रू उन्हनि खे धमकियूं ऐं प्रेशर अपना ॾिना वञनि था पर उनजे बावजूदि बि सिंध जी मीडिया सिंध जा साहबी मां उन्हनि खे सलाम पेश कयां थो जेके सोशल मीडिया ते वेठियो आहिनि साहबी बि आहिनि ऐं उहे उनजे बावजूदि उन्हनि धमकियुनि उन्हनि थ्रेड्स जे बावजूदि बि हक़ सच लिखनि था ऐं असां उन्हनि सां गॾु बीहंदासीं ऐं आला सतही अदालती तौर ते इहा कमेटी जोड़ी वञे त हीउ मामिलो जेको थियो आहे उहा तहक़ीक़ात कई वञे ऐं रोज़ हिननि जा फ़ोटो शाया अचनि था सोशल मीडिया ते शिकार कंदा था वठनि ऐं जेको बि इंतिहाई गैर कानूनी आहे ऐं इहा FIR साहब खे था ख़तमु करे उनखां जेका हक़ीक़ी FIR आहे उहा उतां जे MNA ते था जेको एहतियात थी रहियो आहे लातूअ जो बास और MNA जेको झंगनि में वञी जेको शिकार करे थो उहो कानूनी तरीक़े सां बि ग़लति आहे पर उन शिकार कंदे हिकु हरण जेको मारियो आहे उनजे पेट मां ज़िंदह बचो निकितो आहे उनजे लाइ इंसान दोस्त इंसानी हक़नि जा दोस्त जेके साहब आहिनि जेके हक़ सच लिखनि था उन्हनि हिकिड़े ख़बर हलाई आहे उन चीफ एडिटर ते FIR दाख़िल कई वई आहे। असां ॿुधाइण था चाहियूं त जेके बिलाजवाब जानवर मारनि था शिकार कनि था उन लाइ कानून कोन्हे को पर उन्हनि जी बदमाशी खे ज़ाहिर कंदे जॾहिं असां हक़ सच लिखनि था उन्हनि ते FIR दाख़िल कयूं वञे पियो असां
आला इंतजाम खां मुतालबो था कयूं त उहा FIR कैंसिल कयो ऐं उन बास ते केस दाख़िल कयो वञे, जेकॾहिं न त असां एहतियात जो दाइरो वसी कंदासीं। नाम निहाल जेको वॾेरो आहे रफ़ीक जमाली, उन पंहिंजी हिकिड़ी संगत सां गॾिजी उन ॻोठ जे अंदरि हिकिड़ी जॻह सां उन्हनि खे जेको शिकार करे ऐं बेदर्दीअ सां उते जॾहिं उहो शिकार त थियो, पर शिकार खां बाद में जॾहिं उहा हरणीअ जो शिकार थियो त उन हरणीअ जे पेट मां हिकिड़ो ज़िंदा बचो निकितो। उहा वीडियो जॾहिं वायरल थी त हिते सिविल सोसाइटी जे नाले ते ऐं खोड़ सोशल वर्करनि जे नाले ते दादूअ जे अंदरि सॼी सिंध जे अंदरि खोड़ सारा माण्हू पिया आहिनि, पर थियो ईअं त उनखे जेको आहे सो ईअं माना वॾेरे जे उन ॾाढ ऐं जबर खां पुॼी करे केर बि उनजे ख़िलाफ़ु आवाज़ न पियो उथारे। असां सलाम पेश कयूं था खलील अहमद कुरैशी आहे, सिंध जी सोच जो ऐं सिंध जो जेको इशूस आहे उन जो चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी। उहा वीडियो बाक़ाइदे सुठे नमूने सां सिंध इशूस ते हुन फॉलो कई ऐं सिंध जी सोच जी का अख़बार आहे उन में हुन सुठे नमूने सां उनखे कवरेज ॾिनई ऐं हुन इन जेको बेरहम वारो जेको हिकिड़ो ज़ुल्म थियो हुयो हिकिड़े जानवर ते, त उनजी जॾहिं वीडियो जॾहिं वायरल थी त उतां जो जेको बदमाश जेको वॾेरो आहे रफ़ीक जमाली, उन इंतिज़ामिया जी मदद सां खलील अहमद कुरैशी साहब ते कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। असां इन शइ जी जेका सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था ऐं GSM तहरीक जे तरफ़ां असां इहो मुतालबो कयूं था जेके जानवरनि जो जेको खातो आहे ऐं जेके इंतिज़ामिया जेको कुदो कमु करे पई सॼी सिंध जे अंदरि वॾेरनि जे चवण ते इहा शइ जेकॾहिं बंदि न थी त GSM तहरीक मुतारिक थींदी ऐं GSM तहरीक इनखे बाक़ाइदे दमादम मस्त कलंदर करणो पियो, तॾहिं GSM तहरीक कंदी। हालत इहा आहे हिते त हिते हथी वठी पाकिस्तान जे अंदरि हिननि वॾेरनि खे खुलियाम छॾियो वियो आहे। इहे वॾेरा केॾी महिल त सिंध जूं नियाणियूं अगवा पिया कराइनि, केॾी महिल सिंध जा बच्चा अगवा पिया कराइनि, केॾी महिल कारोकारी जा केस कराए ऐं सिंध जूं जेके नियाणियूं आहिनि सभाछड़ियूं जेके आहिनि उन्हनि खे क़तलु कराए बि थो वञे, केॾी महिल असांजे नौजवाननि खे माराए बि थो वञे, केॾी महिल असांजी तइलीम तबाह कई थी वञे, स्कूल जे अंदरि उते मेहूं ऐं वाड़ा कयो वेठा आहिनि। इन्हनि सभिनी शयुनि में जेको मेन किरदारु जेको मेन रोल आहे उहो सिंध जे वॾेरनि जो आहे ऐं सिंध जे वॾेरनि खे हिन रियासत जी फुल फॉर हथी आहे ऐं सिंधी माण्हुनि खे हिननि माना पाण वॾेरनि खे हिकिड़ो शइ करे हिननि इहो करे छॾियो आहे भई ठीकु आहे तव्हां खुलियाम आहियो, तव्हां वञी सिंधी माण्हुनि खे कुटियो, सिंधी माण्हुनि खे गुम कयो ऐं सिंधी माण्हुनि जी तइलीम तबाह कयो, जेको वणे वञी कयो, पर रियासत जा जेके हामी रहो सो असां में इन शइ खे मुकमल तरीक़े सां रद्द था कयूं ऐं खलील अहमद कुरैशी साहब ते सिंध जी सोच जो जेको चीफ एडिटर आहे उनखे जेको पूरो केस आहिनि उहे फौरी तौर ते रद्द करे दादूअ जे बदमाश जेको वॾेरो आहे रफ़ीक जमाली ते उहो साॻियो ई केस दाख़िल कयो वञे, न त ॿी सूरत में GSM तहरीक जे तरफ़ां सॼी सिंध में एहतिजाज तहरीक हलाईंदासीं ऐं जेकॾहिं इन खां वधीक को क़दम खणणो पियो GSM तहरीक जे तरफ़ां कॉम्परस दुरुजी कयूं, कलम दड़नि सां गॾु आहियूं ऐं असां उन्हनि खे जेको आहे सो कंहिं सूरत में कलम दड़नि खे अकेलो रफ़ीक अहमद जमाली जेको जंहिंजी इहा गुंडा राज आहे दादूअ जे अंदरि, जेको सरेआम पंहिंजे महिमाननि खे ॿाहिरनि शहरनि खां माण्हू घुराए ऐं दादूअ जे अंदरि शिकार पियो कराए, जेका सोशल मीडिया ते वीडियो हली आहे इहा सभिनि ॾिठी आहे, कंहिंखां बि लिकियल कान्हे का। असां हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मुदमत करियूं था, जेको चीफ एडिटर ते जेको केस दाख़िल कयो वियो आहे इहा सख़्तु लफ़्ज़नि में मुदमत करियूं था। चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट कराची ऐं ॿियनि वसवारनि खे इहा अपील था कयूं त हिन बदमाश MNA जेको आहे रफ़ीक जमाली इन जे ख़िलाफ़ु सख़्तु नोटिस वठी कानूनी कार्रवाई कई वञे ऐं इन जे ख़िलाफ़ु जेका आला क़यादत आहे पीपल्स पार्टी जी उहा बि सख़्तु नोटिस वठे। असांजी सोच जो ज़ाहिद फज़ुल हज़ार पाण मना है नसुल जफ़ा उहो न कंदो जो बि समझाओ जो रेज इरादनि खे रोज़ ॾींदासीं।